तहरीक इंसाफ पारां अॼु रावलपिंडी में एहतजाज कयो वेंदो। कलम 144 लागू। इंतजामिया तरफ़ां सख़्त इंतजाम कया विया। शहर जे दाख़िली रस्तनि ते कंटेनर लॻाया विया। अमन अमान जी सूरतहाल बरक़रार रखण लाइ रेंजर्स खे बि मुक़रर कयो वियो। लियाकत बाग खे कंटेनर लॻाए सील कयो वियो। रावलपिंडी में अॼु मोबाइल फोन सर्विस बि जुज़वी तौर बंदि रहंदी। रावलपिंडी में तमाशो लगाने की इजाज़त नाहे। फितनो ग्रुप जलसे की आड़ में फसाद फैलाइण चाहे थो। तहरीक इंसाफ SCO कॉन्फ्रेंस के सबूताज करण चाहे थो। पंजाब की इतलात वारी वज़ीर उज़मा बुखारी की प्रेस कॉन्फ्रेंस में चवण आहे त कानून हथ में खणण की कोशिश कई वई त सख़्ती सां मुंहुं ॾिनो वेंदो। KP जे वॾे वज़ीर खे अॼु रावलपिंडीअ ते यरगार लाइ अचणो आहे। फितनो फसाद कंदड़ पाकिस्तान की ख़ुशीअ में ख़ुशि नथा थी सघनि। IMF खे ख़त लिखण उन लाइ ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। खसारे में हलंदड़ पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस की नीलामी वारे अमल में रंडकू। PIA जी नीलामी 1 महीने लाइ मुलतवी कई वई। PIA जी निजकारी लाइ नीलामी 31 अक्टूबर ते कई वेंदी। वज़ीर आज़म पारां फ़लस्तीनी मसइले जो हल बरियासती फार्मूला करार। फ़लस्तीन के फौरी तौर गॾियल क़ौमुनि जो मेंबर तस्लीम करण जो मुतालबो। फ़लस्तीनी जा घर मलबे जो ढेर बढ़ी विया आहिनि। दुनिया अखियूं कीअं थी बंदि करे सघे। फ़लस्तीन ते ज़ुल्मनि खे नज़रअंदाज़ कंदड़ इंसान चवरण जे क़ाबिल आहिनि। बेगुनाह फ़लस्तीनी जे चहिरनि ते क़त्लेआम जी ख़ामोश नथो रही सघिजे। रुगो मज़म्मत काफ़ी न आहे। वॾा मुल्क हरकत में अचनि। गज़ा में रत ऐं बाहि जी रांदि बंदि कराई वञे। आलमी बिरादरीअ खे जटादार अमन ख़ातिर पंहिंजो किरदारु निभाइणो पवंदो। फ़लस्तीनी रियासत क़ाइमु करे बैतुल मुक़दस खे गादीअ शहर बणायो वञे। शहबाज़ शरीफ़ गॾियल क़ौमुनि जनरल असेंबली खे ख़िताब। संदसि चवणु आहे त वालल कश्मीर में भारत तरफ़ां इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं जारी आहिनि। कश्मीर जो मज़लूम अवाम 1 सदी खां पंहिंजो हक़ घुरी रहियो आहे। भारत 5 अगस्त 2019 जे हिक तरफ़नि क़दमनि खे फौरी वापसि वठे। भारत जे कंहिं बि अगराई जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। इसराइल बाबत PTI बानीअ जे मौक़िफ़ ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। क़ौमी यकजहती काउंसिल तरफ़ां मलीर में एहतजाजी रैली। वॾे अंग में अवाम जी शिरकत। बानी तहरीक इंसाफ ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी। इसराइल जे हवाले सां PTI बानीअ जे मौक़िफ़ ख़िलाफ़ लाड़काने में बि एहतजाज कयो वियो। यमनी फ़ौज जो बहिरा अमर में अमरीकी जहाज़नि ते वॾो हमिलो। यमनी फ़ौज जो तर्जमान ब्रिगेडियर जनरल यहिया साड़ी चवे थो 3 अमरीकी डिज़ास्टरनि खे निशानो बणायो वियो जेके इसराइल जी मदद लाइ वालारियल इलाइक़नि ॾांहुं वधी रहिया हुआ। हमले में सामूंडी हवाई ऐं ज़मीनी फ़ौज हिसो वरितो। 23 बैलिस्टिक ऐं विंग्ड मिसाइल हंया विया। ड्रोन सां बि मदद वरिती वई। हमला उन वक़्त ताईं जारी रहंदा जेसीं ताईं तलबीब ग़ज़ा ते हमला बंदि न थींदा। अमरीका जे ॾखिण ओभर रियासतुनि में तूफ़ान ऐं ॿोॾि तबाही मचाए छॾी। फ़ौजियुनि जो अंगु 41 थी वियो। फ्लोरिडा जे बिग बेंड रीजन में 140 मील फ़ी कलाक की रफ़्तार सां हवाऊं गुली रहियूं आहिनि। घरनि खे नुक़सान। सडारकी ॿेट ते आंधारी सबबि समुंड अंदरि ॿेड़ियूं ऊंधियूं थी पयूं। अमरीकी मीडिया मूजिबि अमरीका जी रियासतुनि फ्लोरिडा ऐं वर्जीनिया में 48 लख माण्हू बिजली खां महरूम थी विया। मुतासिर रियासतुनि में 900 उॾामूं रद्द। 3300 उॾामूं देर जो शिकार थी वियूं। निंदोलग थरकोल रोड ते 2 कारुनि में टक्कर। 1 ॼणो फौत 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। फौतीअ जी सुञाणप हैदराबाद वासी रमेश नाले सां थी आहे। फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इंडस अस्पताल बदी नियो वियो। टंडवाल यार में पुलिस की कार्रवाई। कार मां वॾे अंग में हथियार ऐं गोलियूं हथे। पुलिस मूजिबि कार में कराची खां हथियारनि खे मुंतक़िल कयो पियो वञे। गाॾी तहवील में वठी B सेक्शन थाणे ते मुंतक़िल। वधीक जांच जारी।